खबर नशर के मुताबिक काजी मंगल गोठ नूरल मांडल विलेज जरवासी मुलाबिश खोसो पंहिंजे वालिद अब्दुल लतीफ़ खोसे ऐं प्रेस क्लब काज़ी मंद पहुची गोठ जे बिरादरी बाअसर दोदो खोसो ऐं संदसि पुट ख़िलाफ़ कॉन्फ्रेंस कई ऐं एहतिजाज मुज़ाहिरो कंदे चयो त 2 साल अॻु बि मुंहिंजो सौट मुमताज़ खोसो जे नियाज़ एजाज़ माजिद ऐं वाजिद खोसे बैटरी कन्वर्टर चोरी कई हुई जेको दोदो खोसे जा पुट आहिनि। चोरीअ जी एफआईआर काज़ीअ थाणे ते कराई वई हुई जंहिंमें मां शाहिद हुयसि जंहिंजो पोइ असां बिरादरी नेक मर्द शाहनवाज़ खोसो हाकिम अली खोसो ऐं धनीबख्श खोसे वटि फ़ैसिलो थियो जंहिंमें ॿई धुरियूं खीरखंड थी वियासीं दुआ पिणु घुरी वई। फ़ैसिले जे कुझु वक़्तु